मैं आप के तवज्जुह से पाकिस्तान तहरीक इंसाफ और पूरे मुल्क को ये बताना चाहता हूँ कि इस दफ़ा कानूनी कदगन की वजह से खान साहब की तोशाखाना केस में फैसले की वजह से और उनकी डिस्क्वालिफिकेशन के पेश नज़र आईनी कानूनी तौर पे वो पार्टी के ऑफिस के चेयरमैन का इलेक्शन नहीं लड़ सकते हैं। तो लिहाजा खान साहब ने जो है खुद ये फैसला किया है कि वो इस दफ़ा चेयरमैन पीटीआई के ऑफिस के लिए इलेक्शन कंटेस्ट नहीं करेंगे और इत्तेफाक राय से ये फैसला हुआ है कि जो ही अदालत की तरफ से ये फैसला ख़त्म होगा डिस्क्वालिफिकेशन का, खान साहब को दोबारा जो है पीटीआई चेयरमैन पार्टी जे चेयरमैनशिप तां हथ खणी वियो। इंट्रा पार्टी चूंडुनि में चेयरमैन जे उहिदे लाइ नए नाले जो फ़ैसिलो हू पाण कंदो। पीटीआई ज़रियनि जो चवणु आहे त पीटीआई चेयरमैन जेल मां पार्टी जी कोर कमेटी ॾांहुं न्यापो माणियो। हुन न्यापो ॾिनो त इंट्रा पार्टी चूंडुनि में पार्टी जी चेयरमैन तौरु उम्मीदवार न हूंदो। तोशाखाना केस में सज़ा सबबि इंट्रा पार्टी चूंडुनि में चेयरमैन लाइ नओं उम्मीदवार हूंदो। चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं ॿियनि उहिदनि ते इंट्रा पार्टी चूंडूं करायूं वेंदियूं। सज़ा ख़त्म थियण ते पीटीआई चेयरमैन पाण चेयरमैन जी हैसियत सां इंट्रा पार्टी चूंडुनि में हिसो वठंदो। पार्टी में नयुनि शमूलियतुनि ऐं टिकट समेत समूरा फ़ैसिला पीटीआई चेयरमैन ई कंदो। वकील शेर अफ़ज़ल मरवत इंट्रा पार्टी चूंडुनि में पीटीआई चेयरमैन पारां हिसो न वठण जी तस्दीक़ करे छॾी। पीटीआई जे इंट्रा पार्टी चूंडुनि में चेयरमैन जे उहिदे लाइ बैरिस्टर गौहर खे नामज़द करण जा इम्कान। ज़रियनि मूजिबि पीटीआई चेयरमैन जेल मां कोर कमेटी ॾांहुं न्यापो माणियो आहे। बैरिस्टर गौहर पारां पाण बाबति थियल फ़ैसिले जी तरदीद या तस्दीक़ खां इनकार। बैरिस्टर गौहर चयो आहे त पार्टी जे नए चेयरमैन बाबति फ़ैसिलो जुमे ते थींदो। अञा ताईं पीटीआई चेयरमैन जे हवाले सां हतमी फ़ैसिलो न थियो आहे। पीटीआई चेयरमैन सां जेल में मुलाक़ात बैदि नए उम्मीदवार बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। पीटीआई तर्जुमान पारां इंट्रा पार्टी चूंडुनि जे हवाले सां ख़बरुनि जी तरदीद। पार्टी जे सीनियर अॻवान जी दावा खे बि रद्द करे छॾियो। पीटीआई जे मीडिया सेंटर पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त इंट्रा पार्टी चूंडुनि बाबति समूरनि मामलनि ते गौर जारी आहे। पीटीआई चेयरमैन उहिदे तां हथ खणण ऐं कंहिं ॿिए खे नामज़द करण जो को बि फ़ैसिलो न कयो आहे। इंट्रा पार्टी चूंडुनि ऐं उन्हनि जे तरीक़ेकार बाबति क़यादत नतीजे ते पहुचंदी त मीडिया खे आगाह कयो वेंदो। बुशरा बीबी पाण निकाह ख़्वाह खे ॿुधायो त संदसि तलाक थी चुकी आहे। निकाह पढ़ो बुशरा बीबी ऐं पीटीआई चेयरमैन जो 1 जनवरी 2018 ते थियल पहिरियों निकाह गैर शरई, गैर कानूनी ऐं फ्रॉड हो। पीटीआई चेयरमैन जे अॻूणे वेझे साथी ऐं निकाह जे शाहिद ओन चौधरी जो अदालत में बयान। ओन चौधरी चयो आहे त पीटीआई चेयरमैन खेसि ॿुधायो बुशरा सां निकाह थियो त वज़ीर आज़म थी वेंदो। पीटीआई चेयरमैन जो पहिरियों निकाह बुशरा बीबी जी उन अॻकथी जे असर हेठि थियो जंहिंमें हुन चयो त 1 जनवरी ते निकाह करण सां ई हू वज़ीर आज़म थींदो। ॿिन्ही ॼाणी वाणी इद्दत में निकाह कयो। मीडिया ते इद्दत में निकाह वाइको थियो त पीटीआई चेयरमैन चयो सभु ख़ामोश रहो, जॾहिं इद्दत पूरी थींदी त ॿीहर निकाह कंदासीं। ओन चौधरी मूजिबि बुशरा बीबी पाण खेसि ॿुधायो त संदसि इद्दत 14 खां 18 फरवरी जे विच में पूरी थी रही आहे। ॿियो निकाह बनी गाला में फरवरी 2018 में पढ़ायो वियो। पीटीआई चेयरमैन ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ गैर शरई निकाह केस ते ॿुधणी 2 डिसंबर ताईं मुलतवी। ईंदड़ ॿुधणी ते 3 शाहिद मोहम्मद लतीफ़ जो बयान रिकॉर्ड कयो वेंदो। बुशरा बीबी सां पहिरें निकाह लाइ 1 जनवरी 2018 ते पाण पीटीआई चेयरमैन चयो हो, पर इद्दत पूरी न थियण सबबि ॿिए निकाह लाइ कंहिं राब्तो कयो इहो यादि नाहे। निकाह ख़्वाह मुफ्ती सईद जो पीटीआई चेयरमैन ऐं बुशरा बीबी जे गैर शरई निकाह केस में बयान। सिविल जज पुछियो त तव्हां इद्दत जो सवाल बुशरा बीबी खां छो न पुछियो। मुफ्ती सईद चयो असां वटि औरतुनि खां अहिड़ो कुझु न पुछियो वेंदो आहे। पाण खे बुशरा बीबी जी भेण ज़ाहिर कंदड़ औरत ॿुधायो त शरई घुरिजूं पूरियूं आहिनि, निकाह पढ़ाए सघिजे थो। जंहिं ते निकाह पढ़ायो ऐं बुशरा बीबी पीटीआई चेयरमैन जे बनी गाला वारे घर में रहण लॻी। साइफर केस ते ॿुधणी अडियाला जेल में ई थींदी। ट्रायल ओपन हूंदो। सहाफ़िन ऐं ख़ानदान जे 5 भातियुनि खे ॿुधणी ते अचण जी इजाज़त हूंदी। सुप्रिंटेंडेंट अडियाला जेल पारां सिक्योरिटी ख़दशनि सबबि पीटीआई चेयरमैन खे अदालत में पेश करण खां इनकार बाद ऑफिशियल सीक्रेट एक्ट जी ख़ुसूसी अदालत जे जज अबुल हसनात फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। पीटीआई चेयरमैन जे वकील सलमान सफ़दर चयो त छा जेल सुप्रिंटेंडेंट पंहिंजी नाअहली साबित करे रहियो आहे, खेसि इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। कहिड़ियुनि इंटेलिजेंस एजेंसीज़ जी रिपोर्ट्स ते पीटीआई चेयरमैन खे पेश न कयो।
जेकॾहिं हाई कोर्ट जो फ़ैसिलो नथो मञियो वञे त छा हाणे सुप्रीम कोर्ट वञूं? सिक्योरिटी ख़दशा पीटीआई चेयरमैन जी हद ताईं आहिनि। शाह महमूद कुरैशी खे छो पेश न कयो? जज अबुल हसनात जवाब ॾींदे चयो त टेंशन न वठो, अदालत मुनासिब फ़ैसिलो ॾींदी। ओपन ट्रायल मक़सदु आहे, ॿुधनी बेशक अदालती कमरे खां ॿाहिरि कयो। उन्हनि जजिस ख़िलाफ़ बि कार्रवाई थियणु घुरिजे जिन फ़ौजी आमरनि जो साथ ॾिनो। अॻूणे फ़ौजी सदर परवेज़ मुशर्रफ आइन टोड़ियो, असेंबलियूं टोड़ियूं ऐं 12 अक्टूबर जे क़दम खे इन ई अदालत रस्तो ॾिनो। मुशर्रफ जी मार्शल लॉ खे क़ानूनी चवंदड़ जजिस जो बि ट्रायल थियणु घुरिजे। जस्टिस अतर मिनुल्ला जा सुप्रीम कोर्ट में परवेज़ मुशर्रफ जी मौत जी सज़ा ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस अतर मिनुल्ला चयो त कार्रवाई रुगो 3 नवंबर 2007 जे क़दम ते छो कई वई। 3 नवंबर ते रुगो जजिस खे घरनि में नज़रबंद करण ते कार्रवाई थींदी त पोइ सवाल उथंदा। इहो चयो वेंदो त छा जजिस ते हमिलो असेंबलियूं टोड़ण ऐं आइन मुअतल करण खां वधीक संगीन मामिलो हो। असांखे सच ॻाल्हाइणु घुरिजे, कंहिं फ़ैसिले खे ख़तमु थियणो आहे त उनखे थियणु घुरिजे जंहिं मार्शल लॉ खे रस्तो ॾिनो। मुल्की तारीख़ आहे त ताक़तवर ख़िलाफ़ केर बि नथो ॻाल्हाए ऐं कमज़ोर थियण ते आसमा जिलानी वारो फ़ैसिलो अची वञे थो। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त वकील अची ॿुधाइनि त आमरनि जी हिमायत कंदड़ जजिस जूं तस्वीरूं हिते छो लॻल आहिनि, रुगो हिते वेठल जज ई निशानदही छो कनि। मीडिया बि ज़िम्मेवार आहे, उनजो बि एहतिसाब थियणु घुरिजे। ॿुधायो न केतिरा सहाफ़ी मार्शल लॉ जा हामी ऐं केतिरा मुख़ालिफ़ हुआ। जस्टिस अतर मिनुल्ला चयो त परवेज़ मुशर्रफ ख़िलाफ़ कार्रवाई शुरू थियण ते उन वक़्त जी हुकूमत बि कार्रवाई न पई करणु घुरे। उन वक़्तु कंहिंजी हुकूमत हुई? वकील हामिद ख़ान चयो त उन वक़्तु नून लीग जी हुकूमत हुई। जस्टिस मंसूर अली शाह चयो त अॻूणे फ़ौजी सदर खे सज़ा बि बरक़रार रही ऐं संदसि घर भातियुनि खे पेंशन बि मिलंदी रहे, ईअं न थींदो। अदालत सवाल कयो त जवाबदार जे वफ़ात ते छा अपील बेअसर न थी वई? छा सज़ा बरक़रार रहण ते मुशर्रफ जी फैमिली खे मरातूं ॾियणु घुरिजनि या न? अदालत ॿुधनी 10 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। MQM आइनी तरमीम जूं तजवीज़ूं पेश करे छॾियूं। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त आइन असांजो तहफ़ुज़ न कयो आहे, इन में केतिरा ई बहाम आहिनि। आइन शहरी ऐं ज़िलई हुकूमतुनि खे बि तहफ़ुज़ ॾे। आइन में मक़ामी हुकूमतुनि जा इख़्तियार ऐं उन्हनि जा इदारा शामिल कया वञनि। वफ़ाक़ सिधी रीत शहरी, बल्दियाती ऐं ज़िलई हुकूमतुनि खे वसीला मुहैया करे। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त बल्दियाती हुकूमतुनि खे इख़्तियार ॾियण सां नवनि सूबनि जी ज़रूरत न पवंदी। ज़िला ख़ुदि मुख़्तियार हूंदा त पाकिस्तान ख़ुदि मुख़्तियार थींदो। फारूक सत्तार चयो त MQM पारां तजवीज़ कयल 26 आइनी तरमीम मुल्क खे ॾुखियाईनि मां कढी छॾींदी। नवाज़ लीग मुसवदे सां इतफ़ाक़ कयो आहे। पाकिस्तान में पॉलिसी फ़ैसिलनि जो महवर ज़ाती मफ़ाद आहिनि। आलमी बैंक पारां पाकिस्तान जो सरकारी शोबो बेअसर करार। मुल्की तरक़ी आॾो रंडक बणियल मसइलनि जी बि निशानदही। बैंक चयो आहे त पॉलिसीज़ में तसलसल न हुजण सबबि सीड़पकारी ऐं एक्सपोर्ट जी खोट आहे। ज़रई शोबो गैर पैदावारी ऐं जमूद जो शिकार आहे। मुल्क ते कर्ज़ मुक़रर क़ानूनी हद खां 78% वधीक आहे। दुनिया में सभ खां वधीक पाकिस्तान में 2 करोड़ खां वधीक ॿार स्कूल ई न वेंदा आहिनि। 10 सालनि खां घटि उमिरि जा 79% ॿार पढ़ण जी सलाहियत खां महरूम आहिनि। माली ख़सारो, ह्यूमन कैपिटल बहरान ऐं दस्तियाब इंसानी वसीलनि जो घटि इस्तेमालु पाकिस्तान खे पेश आयल मसइलनि में शुमार। आलमी बैंक पारां पाकिस्तान में बिजली वधीक महांगी करण जी मुख़ालिफ़त। बैंक जे नायब सदर चयो त पाकिस्तान में चूंडुनि खां अॻु सियासी पार्टियुनि सां मुआशी सुधारनि ते ॻाल्हि ॿोल थी। मुआशी सुधारनि जो अमल जारी रहणु घुरिजे। बिजली जे अघनि में वधीक इज़ाफ़े जी ज़रूरत नाहे, पर लाइन लॉसिस खे घटाइण जी ज़रूरत आहे। बैंक मक़ामी कर्ज़ कैंसिल करण ते बि एतिराज़ वारे छॾिया। सकरन वेझो क़ौमी क्रिकेटर्स सुहेब मक़सूद ऐं आमिर यामीन खां रिश्वत वठंदड़ 4 अहलकार गिरफ़्तार। सकरन थाणे जो SHO ऐं वॾो मुंशी मुअत्तल। क़ौमी क्रिकेटर सुहेब मक़सूद सोशल मीडिया ते अॼु पंहिंजी पोस्ट में सिंध पुलिस ते करप्शन जा इल्ज़ाम हणंदे चयो हो त असां ख़ुशकिस्मत आहियूं जो सिंध में न पर पंजाब में रहूं था। सिंध पुलिस एॾी करप्ट आहे जो हर 50 किलोमीटर्स खां पोइ रोके पैसा वठे थी। पैसा न ॾियण जी सूरत में पुलिस थाणे वठी वञण जी धमकी ॾिए थी। सिंध पुलिस में करप्शन चोट चढ़ियल आहे। असां पुलिस खे ॿुधायो त क्रिकेटर्स आहियूं, कराची में मैच खेॾण बाद मुल्तान वापसि पिया वञूं। उन जे बावजूदि पुलिस असां खां 8000 रुपया वरिता। क्रिकेटर आमिर यामीन बि पुलिस पारां रिश्वत वठण जी तस्दीक कई। IG सिंध रफ़त मुख़्तियार मामले जो नोटिस वठंदे DIG शहीद बेनज़ीराबाद खे जांच जो हुकुम ॾिनो।
DIG फौरी तौर एक्शन खणंदे सकरन थाणे जे 4 अहलकारनि खे गिरफ़्तार करे वरितो। क्रिकेटर्स खां रिश्वत वठण जे इल्ज़ाम हेठि केस में दाख़िल वाक़े जा ज़िम्मेवार 4 अहलकार करार। सिंध जो नाले वारो पाणी माहिर ANG अब्बासी लाॾाणो करे वियो। ANG अब्बासी फिफड़नि जी तकलीफ़ सबबि इस्लामाबाद जे अस्पताल में इलाज हेठि हो। ANG अब्बासी अॻूणे आमिर परवेज़ मुशर्रफ जे दौर में पंहिंजी रिपोर्ट में कालाबाग डैम खे फ़नी बुनियादनि ते रद्द कयो हो। परवेज़ मुशर्रफ कालाबाग डैम जी अॾावत ते एतराज़ ख़त्म करण लाइ ANG अब्बासी समेत 8 रुकनी कमेटी जोड़ी हुई। ANG अब्बासी परवेज़ मुशर्रफ जी परवाह न कंदे पंहिंजी रिपोर्ट में कालाबाग डैम जी मुखालफ़त कई हुई। ANG अब्बासी जे पाणी जे विच बाबति तयारु कयल रिपोर्ट ऐं उन में पेश कयल तजवीज़ूं अॼु बि समूरे मुल्क में मक़बूल बणियल आहिनि। ANG अब्बासी जी भेण जो चवणु आहे त ANG अब्बासी जो मड़ इस्लामाबाद में ई मिटी मां हवाले कयो वेंदो। थरपारकर में ॻोठाणे जे क़त्ल केस में नामज़द 5 रेंजर्स अहलकारनि खे 8 सालनि बाद सज़ा। हैदराबाद मॉडल क्रिमिनल कोर्ट क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदारनि खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। सज़ा मिलियल जवाबदारनि में नेवल कंपनी जो तरहोको रेंजर्स कमांडर मोहम्मद अब्बास, LMK मज़हर हुसैन, NK करामत हुसैन, रज़ाक खान ऐं सिपाही मोहम्मद खलील शामिल। जवाबदारनि खे दयत जी रक़म मक़तूल जे वारिसनि खे ॾियण जो हुकुम साल 2014 में थरपारकर जी खैंसर थाणे जी हद में रेंजर्स जी फायरिंग में ॻोठाणो मीर निसार टालपुर मारिजी वियो हो। मक़तूल 5 टिनि साथियुनि सां गॾु शिकार बाद वापसि वञी रहियो हो त रस्ते ते बीठल रेंजर्स अहलकारनि मथां फायरिंग कई। सज़ा मिलण बाद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जेल मुंतक़िल करे छॾियो। अचो त गॾिजी नई सिंध अॾियूं जे सिरे हेठि 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ समूरी सिंध में तयारियूं ज़ोर शोर सां जारी। मलीर में सिंधी टोपी अजरक पहिरियल माण्हुनि जी रैली। टाउन ऑफिस रज़ाकाबाद खां चुकंडी ताईं रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि जूं सिंधी गीतनि ते झुमरियूं। नौशरो फिरोज़, ठुल, मेहर, कानपुर ऐं ॿियनि शहरनि में तक़रीबूं। फ़नकारनि पारां सुरनि जी वर्खा। स्कूली ॿारनि पारां टेबलोस पेश। सिंधी गीतनि ते झुमरियूं।